कारी अलावत साहब जन खां इहा फ़ज़ीलत ज़रूर मालूम कंदासीं त जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत केतिरी आहे या सिर्फ़ु इहा जुमे जे नमाज़ ताईं ई आहे ऐं उन खां पोइ ख़तम थी थी वञे? जी, जुमे जो ॾींहुं जीअं साईं ॿुधायो त हदीस पाक में बि आहे, इहो हफ़्ते जे पूरे ॾींहंनि जो हिकु सरदार ॾींहुं आहे। बल्कि हज़रत सैयदना उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इहो मोमिननि जो ईद जो ॾियारो आहे। त ईद जो ॾियारो असांखे मतिलबु हर हफ़्ते में मिले थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इन ॾिहाड़े में हिकु ख़ासि इबादत जंहिंखे नमाज़ जुमा पाण चऊं था, रोज़ रूटीन में त 5 नमाज़ूं ज़ुहर जी नमाज़ आहे, पर अल्लाह ताला इन ॾींहं में इहा ज़ुहर जी नमाज़ ख़तमु करे हिते जुमे जी 2 रकातूं मुक़ररु कयूं। जॾहिं त असां 4 रकात नमाज़ ज़ुहर पढ़ूं था, पर जुमे जे ॾींहुं 4 खे कटे वरी 2 करे ॾिना न। अल्लाह साईं फरमाई तव्हां 2 रकात नमाज़ पढ़ो। ऐं क़ुरान पाक में आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया इलस्सलाति मी यौमिल जुमुअति फसअउ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। हाणे इन में अल्लाह ताला इहो फरमाए, ए ईमान वारो, तव्हां जुमे जे ॾींहुं अल्लाह ताला जे ज़िक्र जे लाइ करे जल्दी जल्दी करे डोड़ी करे अचो ज़िक्र जे लाइ। हाणे ज़िक्र हू अरबी में लफ़्ज़ आहे, लेकिन उनजो मफ़हूम इहो बि थी सघे थो त अल्लाह जे यादि जे लाइ अचो, अल्लाह खे पुकारण जे लाइ अचो। त अल्लाह खे पुकारण जा कई तरीक़ा आहिनि, यानी नमाज़ बि अल्लाह ताला खे पुकारण यानी इबादत आहे, क़ुरान पाक बि पढ़णु तिलावत करणु, ऐं ईअं अल्लाह ताला जो ज़िक्र करणु जंहिंखे पाण तहमीद या तहलील चऊं, ला इलाहा इल्लल्लाह चऊं या अल्हम्दुलिल्लाह चऊं या तस्बीह चऊं, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इहे कोई बि क़िस्म जो अल्लाह ताला जो ज़िक्र करण जे लाइ। हाणे हिते अल्लाह ताला जेको फरमायो फसअउ इला ज़िक्रिल्लाह, इन जो मतिलबु इहो आहे तव्हां अल्लाह ताला जे घर जी तरफ़ अचो, घर जी तरफ़। हूअं त असां किथे बि इबादत कयूं था, पर जुमे जे ॾींहुं अल्लाह ताला जे घर में यानी मस्जिद में अची करे इबादत करो। पोइ उते तव्हां इहे 2 रकात फ़र्ज़ नमाज़ जुमा बि अदा कयो, ऐं उन सां गॾोगॾु ॿियो ज़िक्र अज़कार जेको आहे तव्हां उहो बि अची कयो। त हाणे असां हिन जुमे जे ॾींहं खे फ़ज़ीलत वारो इन करे चऊं था त इन में 2 रकात नमाज़ जुमा जेकी आहे अल्लाह ताला स्पेशली मुस्लमाननि जे लाइ हफ़्ते में 1 चकर ॾिनी आहे, त इन जी अहमियत आहे। ऐं जॾहिं त असांखे साल में नमाज़ ईद उल फ़ितर 1 दफ़ो वाजिबु थिए थी, ऐं नमाज़ ईद उल अज़हा 1 दफ़ो वाजिबु थिए थी। असां उन खे ईदी तौरु मल्हायूं था जॾहिं, त सभु मुस्लमान उन जे वॾे एहतमाम सां सभई सुठा नवां कपिड़ा, नयूं टोपियूं, नवां बूट शूज़ वठी करे पंहिंजे ॿारनि सां गॾु अची करे नमाज़ अदा करनि था। उहा जेकी वाजिबु नमाज़ आहे, ईद नमाज़ फ़र्ज़ु न आहे, जॾहिं त जुमे जी नमाज़ इहा फ़र्ज़ु नमाज़ आहे। हाणे इन नमाज़ जे करे बि जुमे जी वॾी हिकु अहमियत थी वई आहे। जीअं असांखे इन जो हिकु सबूत जे तौर ते असां चई सघूं था अहमियत, जीअं रमज़ान मुबारक जीअं अचण वारो आहे, इन में हिकिड़ी राति ईंदी आहे लैलतुल क़दर, शब क़दर भई पाण चवंदा आहियूं। त इहा इन खे राति खे इहा फ़ज़ीलत छो मिली आहे? लैलतुल क़दर ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, त 1000 महीननि खां इहा राति बहितर आहे। छो? त अल्लाह ताला फरमाए थो इन करे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़दर, असां क़ुरान पाक खे लैलतुल क़दर में नाज़िल कयो आहे। त क़ुरान पाक जे करे नुज़ूल जे करे इन राति खे अहमियत मिली आहे। त असां इहे चई सघूं था जुमे जे ॾींहं खे जुमे नमाज़ जे करे ई फ़ज़ीलत मिली आहे। त जॾहिं हाणे इहे ॿई शयूं असांखे मिलनि थियूं त असां उन खे इन मूं असां फ़ाइदो वठूं। तव्हां ॿी ॻाल्हि इहा कई त इहो केसि ताईं सिर्फ़ु शाम ताईं रहे थो, त असांजो निज़ाम जेको आहे वक़्त जो आहे, त इन में असांजो मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़ो जीअं सिज खां उभरण खां वठी सिज जे लहण ताईं इहो ॾींहं खे शुमारु कयो वेंदो आहे। ऐं हाणे जेको आहे 24 जीअं असांजी तारीख़ आहे 24 कलाक वारी, त उन में असांजो हिकिड़ो सिज जे लहण खां ॿिए ॾींहं जे सिज जे लहण ताईं जेको आहे हिकु ॾींहुं राति खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां के जीअं असां अंग्रेज़ी तारीख़ चऊं या जीअं शमसी निज़ाम हले थो न, जो राति जो 12 खां वठी सुबुह ॿी ॾींहं जे राति जे 12 ताईं इहा राति ऐं ॾींहुं मिक्स 24 कलाक जो थी वञे थो। हिकु निज़ाम हले थो शमसी, हिकु हले थो कमरी। जीअं सिज जो निज़ाम जेको आहे इहो असां इस्लामी हिसाब सां जेको असांजो कुझु नमाज़ूं ऐं कुझु इबादतूं जेकियूं आहिनि असांजूं, मसलन नमाज़ स्पेशली जेको आहे इन जो ताल्लुक़ु जेको आहे सिज सां आहे, चंड सां न आहे। ऐं वरी जेको ॾींहुं ऐं राति खे
जेको तारीख़ असां कमरी जेकी शुमार कंदा आहियूं उहा असां सिज जलाइण खां पोइ जेके राति शुरू थिए थी न, इहा अॻु वारी राति, उन खां पोइ वरी जेको ॾींहुं अचे थो, यानी असांजी जेकी राति गुज़री चुकी आहे इहा शबे जुमा हुई, जुमे जी राति हुई, ऐं हाणे जेको असांजो ॾींहुं आहे, इन में ॿिन्ही खे हिके जेतिरी फज़ीलत हूंदी आहे। अच्छा। हा, ॾिसो जीअं हाणे पंहिंजा कुझु जीअं हाणे रमज़ान मुबारक जा ॾींहं ईंदा, ॾींहंनि जी पंहिंजी जॻह ते फज़ीलत आहे, राति जी पंहिंजी फज़ीलत, इहे